मेहर मां बिलावल दुरियानी जी रिपोर्ट मूजिब मेहर में 13 ॾींहं अॻु क़त्ल थियल अब्बास चांडियो जा कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ़ अवामी तहरीक के मरकजी जनरल सेक्रेटरी साजिद महेसर, जिले दादू के सदर इम्तियाज जतोई, मंसूर चांडियो और मक़तूल के पुत्र जावेद चांडियो, मोहम्मद नवाज चांडियो और मासूम ॿारनि सां गॾिजी मेहर प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताली कैंप कायम करे एहतजाज कयो। उन मौके ते मक़तूल के वारसनि ऐं अवामी तहरीक के अॻवाननि चयो त 13 ॾींहं गुज़रण बावजूद मेहर पुलिस कातिलनि खे गिरफ्तार न पई करे ऐं असांखे धमकाए पियो वञे। हुननि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कंदे घुर कई त जेकॾहिं जवाबदार गिरफ्तार न कया विया त ॿी सूरत में ईंदड़ अंगारे ते मेहर थाणे ॾोह एहतजाजी धरणो हयो वेंदो।